चालाक गिदड़ ऐं संदसि सचार साथी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार हूँ आहियां आज़ाद मुख्तियार चरवार। साथियों, अॼु जी कहाणी इंतहाई सबक आमोद आहे, सो मुकमल कहाणी ज़रूरु ॿुधिजो। सही कहाणी हिकिड़े गिदड़, कुकड़, उठ, ढगे, बकरी ऐं शींहं जी आहे, जिन जी पाण में तमामु घणी घाटी संगत हूंदी हुई। हिकिड़े ॾींहुं सलाह कयूं त पहले पेट गुज़रण लाइ सॼो ॾींहुं झंग में तती थधी में रुलणो पिनणो थो पवे। तंहिं करे छो न झंग जे भर वारी ज़मीन जेका वांदी पई आहे उते खणी जूअर जो पोख करियूं। उहा सलाह करे सभिनी ज़मीन पोखण लाइ कमु विराए खयो। से कम जी विरासत थी। गिदड़ चालाक हो, सो कम जी विरासत अहिड़े तरीक़े सां कयऊं जो उठ उन खे नार ते वहण जो आर्डर ॾिनऊं। से उठ लॻो नार में वहण। ढगे खे हर जो कमु सौंपियाऊं। ढगो हर ॾियणु शुरू करे छॾियो। कुकड़ खे इहा ड्यूटी ॾिनऊं त हू पेहि ते चढ़ी करे झार हकलण जो कमु सरंजाम ॾे। अहिड़े तरीक़े सां बकरी खे वरी गुड जो कमु करणु ऐं ॿनी जो गुड कढणु ऐं कख फन चूनण जो हुकुम ॾिनऊं त इहो कमु तो ते आहे। बकरी बि उन ते राज़ी थी वई ऐं बाक़ी रहियो कमु पाणी वारण वारो। सो गिदड़ ॾिठो त मतां मूते ॻरे कम जी मुसीबत अची कड़के, सो लॻो शींहं खे रिंझाइण। जीअं त सभु फ़ैसिला शींहं कया हुआ। शींहं हिननि सभिनीनि जो मतां हुकुम हलाईंदड़ हो ऐं बादशाह बि आहे झंग जो। सो गिदड़ ॾिठो त हीउ ॻरो कमु, ॾुखियो कमु पाणी वाराइण वारो मतां मूं ते पवे। सो शींहं खे रिंझाइण लॻो, ए साईं, ए शींहं बादशाह, साईं बादशाह, इहो साम्हूं जबल जेको ॾिसो पिया, साईं बादशाह, जेकॾहिं उहो राति जो उतां हटी अची पोख ते पवंदो त पंहिंजो सॼो पोख तबाह बर्बाद थी वेंदो। सो शींहं बादशाह, साईं, मुंहिंजी सलाह इहा अथव त जेसि ताईं अन्न पची रास थिए तेसि ताईं इनखे मथो ॾेई टेक ॾेई बीहजे। उहो उनजे लाइ त जीअं इहो उतां हिकु ॿाड़ी बि न चुरे ऐं अॻिते न थिए। शींहं बि गिदड़ जे रटनि में लॻी वियो। चयईं, ॿेली ॻाल्हि तुंहिंजी लॻे सची थी। सो गिदड़ खे चयईं, शींहं चयो गिदड़ खे त ॿेली गिदड़, ख़बर ॿुध, हाणे पाणी वाराइण वारो कमु आहे उहो तूं छॾ मूं ते, बाक़ी इन जबल खे मथो ॾियणु इहो कमु ॿेली तुंहिंजो आहे, मूंखां इहो कमु न थींदो। सो शींहं बि गिदड़ जी ॻाल्हि में अची वियो ऐं पाणी वाराइण जो कमु पाण खयईं। सो गिदड़ चालाकी ऐं खेॾ सां पंहिंजो जान कमकार मां छॾाए वियो ऐं सॼो ॾींहुं भर वारे खॾ मां मच्छियूं मारे पियो खाईंदो हो। ऐं जॾहिं को संगती पाण ईंदो ॾिसंदो हो त डोड़ी वञी जबल खे मथो ॾेई बीहंदो हो ऐं टेक ॾेई बीठो हूंदो हो ऐं हेॾां होॾां निहारे संगतियुनि जे नज़र खां पाण लिकाए वरी वञी आराम पियो कंदो हो। सही वक़्तु गुज़रंदो वियो। कलाक, ॾींहुं, हफ़्ता, महीना, वक़्तु गुज़रंदो वियो। 2-3 महीननि खां पोइ जॾहिं फ़सुलु पची तयारु थियो ऐं बटई जो वक़्तु आयो, तॾहिं गिदड़ वरी चालाकी शुरू करे छॾी। गिदड़ पंहिंजी चालाकी शुरू करे छॾी ऐं चयईं बकरी खे, बकरी, तुंहिंजी पंजी पती आहे ऐं मुंहिंजा आहिनि 4 भाङा। इन सां गॾोगॾु हुन ॿियनि जानवरनि खे बि लेखा ॾियणु शुरू करे छॾिया। कुकड़, उठ, ढगे ऐं शींहं खे बि हुन मुख़्तलिफ़ ॾटा ॾिना। साईं, छा थियो जो बटई जो वक़्तु आयो, सभिनी खे लेखा ॾिनई। बकरी खे चयईं त तुंहिंजी आहे 5 पती ऐं मुंहिंजा आहिनि 4 भाङा। बकरी वहंदी ॾिनी, ईअं वरी कीअं? तंहिं ते गिदड़ अची कावड़ियो। बकरी बि वठी कई ॿे 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 ॿे। बकरी जो ॿे ॿे कई घणी गोड़ ते कुता अची हाज़ुर थिया, अची पहुता हुते। गिदड़ जो कुतनि खे ॾिठो सो वठी भॻो। अञा ॿिया जानवर त उते ई हुआ।
गिदड़ ऐं बकरी जी छिकछिका थी त गिदड़ बकरी जे आवाज़ ते कुतनि जो अची पहुता त गिदड़ भॻो धू वञी हिकु लूमड़ जे डर में कयईं। से लूमड़ बि पंहिंजे ॿचड़नि सां वेठो हो ते चयसि गिदड़, ए गिदड़ तूं छो अची मुंहिंजे घर में घिड़ी आयो आहीं? वञ पंहिंजे घर वञ, ऐं पंहिंजे ॿचड़नि सां वेठो आहियां। ॾिसी नथो त मां पंहिंजे ॿचनि सां रहियो पियो आहियां, कुझु हया शर्म कर। गिदड़ मिनतूं करणु शुरू कयूं, आदी न्यादी करे चयईं त भाऊ मूंखां वाक़ई ग़लती थी आहे, मूंखे माफ़ु कर। पर ॿ कर्ज़दार ॿाहिरि बीठा आहिनि, मूंखे मारे चट कंदा ऐं मूं ते कावड़ियल आहिनि, सो महिरबानी करे हल मुंहिंजो ज़ामीन पाओ। उन्हनि जो कर्ज़ु बराबरि मूं ते आहे, ऐं खेनि ॾींदोसांनि ऐं उन्हनि खे जल्द कर्ज़ु मोटाए ॾींदुसि। पर हाणे ॿेली हींअर वक़्तु न आहे, तूं मोचारो जानवर आहीं, मन तुंहिंजो को शर्म हया पवेनि, मुंहिंजो ज़ामीन पाओ, मुंहिंजी फ़िलहाल जान छॾा। पहिरें त लूमड़ ना कयो, पर गिदड़ घणो मिनतूं करे नेठि हुनखे राज़ी करे वरितो। पोइ साईं जीअं लूमड़ ज़ामीन पाइण लाइ डर खां ॿाहिरि निकितो, तीअं कुता चंबड़ी वियसि। तीअं साईं कुता चंबड़ी विया, लूमड़ वीचारे वठी खेखड़ाट कया। संदसि जोणसि घरवारी लूमड़ी जो खेखड़ाट ॿुधा, सो गिदड़ खे चयईं त अदा ॿाहिरि ते ॾिस, मुंहिंजो मुड़ुस जो आवाज़ पियो थिए। गिदड़ वराणियो भाॼाई फिकर न कर, हू हुननि सां भलीकार पियो करे, दुआ सलाम पियो करे। लूमड़ी चयो अदा गिदड़ ॾिस मूंखे को कमु ॾुखियो पियो लॻे। गिदड़ चयो न न अहिड़ी ॻाल्हि न आहे, भले तूं ॿाहिरि ॾिसी अचु, तसली कर। लूमड़ी बि जो पंहिंजे लूमड़ खे ॾिसण लाइ ॿाहिरि निकिती त कुतनि उनखे बि चीरे फाड़े ख़तमु करे छॾियो। साईं गिदड़नि उहो खेल तमामु कयो कुतनि, ऐं गिदड़ अंदरि डर में वेठो रहियो। कुझु देरि खां पोइ कुता वेही वेही वरी पंहिंजे मंज़िल बाग ॾांहुं रवाना थी विया त राति थी, शाम थी, राति थी। उहो वक़्तु वियो गुज़री, गिदड़ बि सुख जो साह खयो अंदरि वेही, ऐं ॿिए ॾींहुं गिदड़ वरी डर मां निकिरी बकरी वटि आयो, ऐं बटई करण लाइ पाण सां टोयो बांधाई। गिदड़ छा कयो जो सऊं टोयो भरे विझे पंहिंजे पासे, ऐं ऊंधो टोयो विझे बकरीअ जे पासे। साईं टोयो उमेद त दोस्त सम्झंदा हूंदा, माना हिकिड़ो थां या बर्तन खणी छॾिजे, या हिकिड़ो जी कटो भरंदा आहिनि, अधु कटा करे भरंदा आहिनि, या टोकरी पाण चऊं, सो अहिड़ो को थां हो जेको गिदड़ सॼो भरे पंहिंजे पासे रखे, ऐं ऊंधो करे उहो वरी बकरी जे पासे भरे त उनमें दाणा बि न अचनि। बकरी जो इहा ॾिठो त वरी वठी ॿे करण, होॾां कुता बि हिरिया बीठा हुआ, सो हू कुता कन ॾियो बीठा हुआ त बकरी जो आवाज़ थिए त को वरी शिकारत अचे। तिन जो बकरी जो ॿेकाट ॿुधो, सो हिकिड़ो आयो हिकिड़े तरफ़ खां, ऐं ॿियो आयो ॿिए तरफ़ खां, टियों टे, ऐं चौथी तरफ़ खां, अहिड़े तरीक़े सां घेरे विया। ईंदे शर्त गिदड़ खे घेरे कंध खां झले खेसि उते ई उते चीरे फाड़े उहद करे छॾियऊं। गिदड़ जो इहो हाल ॾिसी कुता हुनखे गेले परे खणी विया, ऐं गिदड़ मां जान छॾाए बकरी पंहिंजे ॿियनि समूरनि साथियुनि सां पंहिंजो बटाई वारो माल हिकु जेतिरो विराए खयो, ऐं पंहिंजे सभिनी साथियुनि खे हिकु जेतिरो करे ॾिनई, ऐं बकरी उनखां पोइ पंहिंजे घर हली वई। बाक़ी जानवर बि पंहिंजे पंहिंजे माग मकान तरफ़ रवाना थी विया। प्यारा साथियो, उमेद आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी, त पंहिंजी संगत सां पंहिंजे दोस्तनि सां धोखो करण जो आख़िर नतीजो छा निकिरंदो आहे। कॾहिं बि कंहिंसां भाईवारी न कजे, जेकॾहिं कजे त निभाइजे, छो त भाईवारी जो बत बि फिको हूंदो आहे। सो पंहिंजी संगत सां कॾहिं बि दगा दगो न करियो। साथियो, हीअ कहाणी तव्हांखे कीअं लॻी, उमेद आहे पसंदि आई हूंदी। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं खे सभु ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हां में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।